अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम भलीकार। अॼु रेसया शाणी सां गॾु नेक शरीफ़ सिंध रहंदव। दा है पंहिंजो सेवण शरीफ़ टूल प्लाज़ा। सेवण शरीफ़ खैरनि खां पुॼी वियासीं था। सेवण शरीफ़ जो ख़ूबसूरत शहर लाल शाहबाद कलंदर सेवण शरीफ़। हेदा लाल बाग सेवण शरीफ़। सेवण खां अॻियां पंहिंजो अड़ल वाह खां लाल बाग। हेदा पंहिंजो बाज़ार आहे, यूसी बाज़ार आहे सिंध। हेदा पंहिंजो यूसी झांगारा बाज़ार खां अॻियां। हे मुंहिंजी सिंध जा ख़ूबसूरत मंज़र, नज़ारा ई नज़ारा। माशाल्लाह कणिक तयारु लॻी पई आहे, ज़बरदस्त नज़ारा आहिनि माशाल्लाह। नज़ारा ई नज़ारा आहिनि सिंध जा। वाह, मंछर जो पेट आहे पासो, ईअं सम्झो। हितां था ॿ रोड निकिरनि था, ॿ रस्ता। हिकिड़ो हेॾां परियां हलियो थो वञे पंहिंजो छिनी गाजी शाह भालिल शाह वारी साइड। इहो जेको रोड हो सिधो ई सिधो नेक शरीफ़ ॾांहुं। हे ख़ूबसूरत मंज़र, हे पहाड़ आहे, हिन पासे बि रेगिस्तान।
वादी या साल में माना तक़रीबन वहंदी आहे माशाल्लाह। पाणी हूंदो ई हूंदो आहे इन जॻह ते। बरसातुनि खां पोइ तक़रीबन माना पाणी हिते हूंदो आहे या नई माना वहंदी आहे। ये पाण ईअं सम्झो त नेक शरीफ़ में पहुची चुका आहियूं। दोस्तों पुॼी चुका हूँ नेक शरीफ़। ये दरगाह ग़ुलाम शाह जिलानी नेक शरीफ़ सिंध। ही दोस्तों अली साईं जो पानी जो वॾो खूह नेक शरीफ़ में माशाल्लाह तव्हां ॾिसी सघो था। हे माना जेॾी महिल बि ॾिसो न इन कंडीशन में हूंदो आहे, इन इहो पाणी हूंदो ई हूंदो आहे इन में माशाल्लाह।